खैरपुर मां खबरवात शेयर कंदासी। खैरपुर पुलिस कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात सां भरियल बैगन हथ करण जी दावा कई आहे। डीएसपी सीआई इमदाद अली सोलंकी ऐं संदसि टीम गुझो इतला मिलण बाद कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि में कलीमुल्ला ऐं अब्दुल मालिक शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 मण 4 किलो चर्स हथ करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। खैरपुर मां खबरवात शेयर कयूं पिया। खैरपुर पुलिस कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात सां भरियल बैगन हथ करण जी दावा कई आहे। डीएसपी सीआई इमदाद अली सोलंकी ऐं संदसि टीम गुझो इतला मिलण बाद कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में कलीमुल्ला ऐं अब्दुल मालिक शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 मण 4 किलो चर्स हथ करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। खैरपुर मां खबरवात शेयर कयूं पिया। खैरपुर पुलिस कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात सां भरियल बैगन हथ करण जी दावा कई आहे। खैरपुर मां जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अली अकबर गोपाल खां। जी अली अकबर आगाह कजो। कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात सां भरियल बैगन हथ करण जी दावा कई वई आहे। इन सिलसिले में ॿुधाए थो वञे त डीएसपी सीआई इमदाद अली सोलंकी ऐं इंस्पेक्टर गुलमोहन मर ऐं संदसि टीम खे गुझो इतला मिलण ते कार्रवाई करे बैनुल सूबाई मंशियात फरोश गिरोह जे ॿिनि मुख्य जवाबदार कलीमुल्ला ऐं अब्दुल मालिक खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 3 मण 4 किलो चर्स सां भरियल बैगन हथ करे जवाबदार खिलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जांच दौरान ॿुधायो आहे त ही बलोचिस्तान फुलदार वारे इलाइक़े मां मंशियात खणी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात पहुचाईंदा आहिनि ऐं वधीक जवाबदारनि खां जेका जांच आहे उहा जारी आहे। जी महिरबानी अली अकबर तफ़सीलनि जे लाइ।